जी तालिब अस्सलाम वालेकुम सर मुझो नालो तालिब शर बेसिकली मिरपुखा सां ऐं सिंधड़ी तालुके सां तालुक रखां थो। मुझो सिर्फ़ सिंध हुकूमत पारां जेको एम्बुलेंस वारो कदम खयो वियो उहो साराह जोॻो आहे, लेकिन उहे मिरपुखा सिविल अस्पताल में जेके 1122 एम्बुलेंस जी सर्विस त ॾिनी वई, लेकिन उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते बीहारियूं वयूं आहिनि ऐं जेकॾहिं उन्हनि खे मरीज़नि जे लाइ फ़ोन था कयूं त उहे 1 या 2 कलाकनि खां पोइ रसनि थियूं। उन में आउं हिन वक़्तु तव्हांखे आज़माइश लाइ इहो ई चवंदुसि त DC साहब बि वेठो आहे, तव्हां बि वेठा आहियो, हुननि खे कॉल कयो त तव्हांजी या कॉल अटेंड कोन थींदी ऐं जेकॾहिं कॉल अटेंड बि थी त हू 1 कलाक खां पोइ पहुचंदा। सिर्फ़ु फोटो सेशन ताईं महदूद आहिनि, बाक़ी कारकर्दगी ज़ीरो आहे। ॿियो मुंहिंजो मुतालबो इहो आहे, हिन वक़्तु मिरपुखास SSP मौजूदु आहे। मिरपुखास में मूंखे इहो ॿुधाए त मंशियात जा डीलर केतिरा पकड़िया विया आहिनि ऐं केबिनुनि वारा केतिरा पकड़िया विया आहिनि। जेके सुल्तान धर्माणी आहे उहो केतिरा पैसा ॾेई हिन वक़्तु मंशियात जो डीलर बणियो आहे ऐं मिरपुखास जो ज़िले जो उहो नंढो वॾो शहर न आहे जंहिंमें मंशियात न हलंदी हुजे, आइस न हलंदो हुजे। हर क़िस्म जी मंशियात मौजूदु आहे। हिन वक़्तु तइलीम खाते जा ऑफिसर तव्हां वटि मौजूदु आहिनि, उहे तइलीम खाते में आगाही ॿारनि खे ॾेई रहिया आहिनि त मंशियात खां बचाव कयो। छो तइलीम खाते में अहिड़ी सूरत हाल पैदा थी आहे, उन जो ज़िम्मेवार सॼो SSP मिरपुखास आहे। इन जो जवाबु खपे।